नाज़रीन, कंदकोट में 19 ॼणनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे। ज़िले में वायरस में मुब्तला मरीज़नि जो अंग वधी 282 थी वियो। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे ग़ुलाम रसूल मीराणी सां। जी ग़ुलाम रसूल, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल ही कंदकोट में कोरोना जा जेके 19 केस उहे ज़ाहिर थिया आहिनि। हिन वक़्तु कंदकोट में कोरोना वायरस जो जेको आहे अंग हिन वक़्तु 282 जेको आहे उहो थी वियो आहे। ऐं जेके पॉज़िटिव आयल जेके केस आहिनि उन्हनि में कशमोर, कंदकोट ऐं तंगवानी जा जेके माण्हू आहिनि उहे शामिल आहिनि। इन हवाले सां जेको आहे फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल जब्बार जेको आहे उन्हनि पारां तस्दीक कंदे ॿुधायो त जेको आहे 207 माण्हुनि जी जेकी रिपोर्ट आहे उहा कोरोना वायरस जी उहा आई आहे, जंहिंमें 19 जेके केस आहिनि उहे पॉज़िटिव ऐं 100 जेको आहे 99 जेके केस आहिनि उहे जेके नेगेटिव आया आहिनि। हुन चयो त ही जेके पॉज़िटिव आयल जेके माण्हू आहिनि कोरोना वायरस में जेके मुब्तला माण्हू आहिनि उन्हनि जो तालुक कंदकोट कशमोर ज़िले सां आहे ऐं जंहिंखे जेको आहे घरनि में ई आइसोलेट कयो पियो वञे। ऐं हुन वधीक चयो त जेको आहे हिन वक़्तु जेको मरीज़नि जो तादाद आहे उहो मुसलसल वधंदो पियो वञे। ऐं हिन सिलसिले में जेको आहे ज़िला इंतिज़ामिया पारां जेके हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त SOP ते जेको आहे मुकमल तौर ते अमल कयो वञे ऐं मुसलसल आगाही बि जेको आहे उहा माण्हुनि खे फराहम कई पई वञे। पर उनजे उबतड़ कंदकोट कशमोर ज़िले में जेको आहे त माण्हुनि जी जेकी रश आहे उहा बरक़रार आहे ऐं कंहिं बि हवाले सां जेको आहे SOP ते अमल कंदे माण्हुनि खे नथो ॾिठो वञे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सैनिटाइज़र या मास्क जो इस्तेमालु जेको आहे उहो हिन वक़्तु बि जेके आहिनि उहे माण्हू घटि करे रहिया आहिनि। पर उन सां गॾोगॾु जेको आहे SOP ते अमल कराइण जे लाइ ज़िला इंतिज़ामिया पारां के ख़ासि जेके कोशिशूं आहिनि उहे न पियूं वरितियूं वञनि, जंहिंजे करे जेको आहे कोरोना वायरस जे केसनि जो जेको वधण जो जेको ख़दशो आहे उहो वधीक ज़ाहिर कयो पियो वञे। जी ग़ुलाम रसूल, जी महिरबानी।